जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 29 डिसेंबर 2023 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास कृष्ण पक्ष जी बीज तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि जे लाइ अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। कार्यस्थल ते ऐं परिवार में माहौल तमाम सुठो मिलंदो ऐं ॾींहुं तमाम सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कैरियर में ग्रोथ मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो भी पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमाम आनंददायक हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। न त अधिक धन ख़र्च थियण जो या धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य ठीकु रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। अगर कोई नओं कमु शुरू करणो हुजे या पार्टनरशिप में भी कोई कमु करणो हुजे, अॼु जो ॾींहुं कर्क राशि वारनि जे लाइ तमामु लाभदायक थींदो। स्वास्थ्य भी तव्हांजो ठीकु रहंदो ऐं ॾींहुं भी सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु भगवान सूर्य जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य भी अॼु साधारण ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंद सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु दुखद घटना जो कोई सामनो थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु कोई भी माता जो मंदिर में वञी करे नारियल ऐं मिठी शइ चाढ़ण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं ठीक ई गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में ऐं पंहिंजे कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। हुननि खे काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे। मन अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुखपूरो गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु रखण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो ॾींहुं अॼु साधारण ई गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। मान सम्मान भी मिलण जी संभावना आहे। अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। धन प्राप्ति जा भी योग अॼु तव्हांजे लाइ सुठा बीठा आहिनि। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी, हुन सां अपमान थियण जी भी आशंका आहे। अॼु तव्हांजो स्वास्थ्य ठीकु रहंदो। अॼु भगवान सूर्य जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य भी तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं भी सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। संतान प्राप्ति जा उपाय। त अगर तव्हां कंहिंखे ईअं सुञाणींदा आहियो या तव्हांखे भी संतान प्राप्ति जे लाइ उपाय था कयो या प्रयत्न था कयो ऐं संतान नथी थिए, इहो उपाय करण सां जल्द तव्हांजे मन जी कामना पूरी थींदी। त चवंदा आहिनि कि जुमे जे ॾींहुं वञी करे तव्हां हरिवंश पुराण जो किताब खणी अचो। शुक्ल पक्ष जो जॾहिं चंड अचे तॾहिं खां हरिवंश पुराण रोज़ हिकिड़ो अध्याय चालू कयो। साण ई साण
गोपाल संतान स्तोत्र जेको हूंदो आहे हुन जो रोज़ जाप कयो। हिन सां तव्हांजी इहा मनोकामना जल्द सां जल्द पूरी थींदी ऐं संतान जी तव्हांखे प्राप्ति थींदी। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे रमेश जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि, ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे शादीअ में जाम अड़चनियूं थियूं अचनि। त रमेश जी, तव्हांजा जेके योग खुलनि था उहे 2024 फेब्रुअरी खां पोइ सुठा खुलनि था। तेसि ताईं तव्हां प्रयत्न कंदा अचो। थी सघे त रोज़ गणपति मंदिर वञो। 40 ॾींहं इहो करण सां ज़रूरु तव्हांखे फल जी प्राप्ति मिलंदी ऐं मनवांछित फल जी प्राप्ति थी वेंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।